जब इश्क वारनि खे दावत इन्हनि महबूबनि जिन खे इश्क अता कयो आहे उन्हनि रूहनि खे अदना हुजे या अला हुजे, ग़रीब हुजे या अमीर हुजे, ये निंद्रे में नारायण बेदारी जो मारो जिंदा नारे जी का पाबंदी का नहीं बस मोर सतल सर्विस मई मस्त मई फकीर जाता है।